ताकि खुदा खुश रखे यार। हम पाण माल चारींदो नंढड़े हूंदे माल बि चारींदो चणा बि विकिणो होटल ते कम 8 आना असांजी ॾियारी हूंदी हुई। 8 आना ॾियारी सम्झो था। 8 माना नंढे ॿार खे 8 आना ॾींदा। सुबुह जो पढ़ंदो हुउसि शाम जो वरी माल चारींदो। ऐं कीअं पई ज़िंदगी गुज़रे माल चारी सॼी ज़िंदगी माल चारींदा। माल चारींदा हुजे सुकून न। तुंहिंजो नालो छा आहे तुंहिंजो? विक्रम सॾींदा आहिनि। विक्की बि नालो आहे। विक्की बि नालो आहे। पोइ माल चारियो माल पंहिंजो आहे परव? माल पगार ते था चारियूं। पघा पंहिंजो न आहे। पोइ हाणे घणो मिले? ढॻी जो घणो मिले? मेह जो घणो मिले? हा पघार 9000 मिलंदी। अॻे असांजे वक़्त में वरी मेह जे हिसाब सां मेह जा 2 रुपया हूंदा हुआ। ढॻी जो हूंदो हुओ रुपयो। बकरी बि 8 आना या मुफ़्त में बकरी घणे भाङे हुजो मेहूं। पोइ कीअं जेको आहे उन ते सम्झो था 9000 ते गुज़ारो थींदो। वॾड़ा छा कनि माइट छा कनि? जी अबो या मां कोन्हनि। अरे यतीम ई तूं। असां मुंहिंजो अबो अमा कोन्हे पर हाणे आहे न पुट आहे न पुट आहे न। शादी कंदे सराज थी वेंदो हलियो। पोइ कीअं गुज़ारो थींदो हिन में? सॼी उमिरि माल चारींदे छा कंदे? बाबा कराची में कारखाना फैक्ट्रियूं उॾां निकिरी वञे। उते छोकिरा तव्हांजा विया हूंदा त उन्हनि जी वॾियूं पघारूं उन्हनि जूं 50-50 60-60 हज़ार रुपया पघार आहे। ऐं या हिते शहरनि जो धंधो उते वरी छोकिरा विकिणंदा आहिनि। रेड़नि ते भाॼियूं विकिणंदा आहिनि मेवा विकिणंदा आहिनि। पोइ उन ते वॾे हूंदे को प्रोग्राम आहे कुझु न कुझु कबो। तूं अदा तूं केरु आहीं? भट्टी आहीं? साइकी ॻाल्हाइजांइ सिंधी ॻाल्हाइजांइ? हा तव्हांजा वॾा छा कनि? असां वटि जे हा अच्छा बाबो उहो छा थो करे? न नशे में कहिड़ो नशो थो करे? बसि पोइ इहो चर्च वॾा सभु माण्हू पीअनि था। ग़रीब माण्हू पीतो त ॾोह थी पियो छा? चर्च पीअनि था भंगू पीअनि था अलाए छा छा था पीअनि। ॾोह रुॻो ग़रीब माण्हू कयो आहे। पोइ तूं माल चारी माल पंहिंजो आहे? ऐं अधु पघार घणी तुंहिंजी पघार? 5000 माइटनि खे ॾींहुं पाण बि खपाई कुझु सभु? पोइ तूं हुन मां कुझु त रखंदो हूंदे न? पोइ बूट 200 मां छा थींदो? पोइ बूट वठ को फर्स्ट क्लास टोपी हींअर गर्मी आहे न उहो कैप जॻह सां उहा टोपी वठ जीअं जेको आहे घटि में उस खां त बची न। हा तूं केरु पाण? ख़ासि कहिड़ी असांजे माइटनि यार। हा तूं बि अपना माल चारे नहीं पढ़ाया? पढ़े सफ़ा कोन पढ़ियो? 5 दर्जे बि कोन पढ़ियो? क्यों? फौज ते हले वञो न। हा थोरा वॾा थी फौज में हलिया वञो। फौजी थियो या पुलिस में हलिया वञो। पघार बि सुठियूं मुल्क खे दाबा बि वञी ॾियो ऐं जेको आहे सो नई ज़िंदगी शुरू करियो। ईअं करियो थोरो फौज में 15 सालनि खां पोइ खणनि था। मेघवाड़नि खे बि खणनि था कुलियुनि खे बि खणनि था हाणे। ऐं ईअं हा भले की तव्हीं न पढ़ी सघिया त तव्हांजो ॾोह कोन्हे जहिड़ो माइटनि जो हाल हो। पर घटि में तव्हीं थोरो अहिड़ो कुझु करियो। ईअं न थिए एतिरो कमायो जो रुॻो मानी मस्तु थिए। मानी शादी थींदी त माई आहे उनखे बि जेको आहे ॾोकड़ खपनि कपिड़ो लटो खपे। बाबा ॿार थींदा न ॿारनि खे बि जेको आहे सुभाणे कपिड़ो लटो स्कूल उनजे लाइ ज़रूरु पूरो करिणो पवंदो न। हा ताकि खुदा खुश रखे यार। हम पाण माल चारींदो नंढड़े हूंदे माल बि चारींदो चणा बि विकिणो होटल ते कम 8 आना असांजी ॾियारी हूंदी हुई। 8 आना ॾियारी सम्झो था। 8 माना नंढे ॿार खे 8 आना ॾींदा। सुबुह जो पढ़ंदो हुउसि शाम जो वरी माल चारींदो। पोइ तव्हां बि ईअं करियो भला अधु ॾींहुं माल चारियो अधु ॾींहुं को होटल ते को कमु को कार कंहिं दुकान ते थोरो उन में छांव में बि हूंदा कपिड़ो वठो बि सही। हिते त सॼो ॾींहुं उसन में या पोइ वणनि जे हेठां छांव में वेहो था तकलीफ़ कोन थी थिए। हा छांव में बि वरी दरिया आहे दरिया जे ॿिन्ही पासे जेको आहे सो तरवर करे पाणी वॾो त न आहे पाणी माना वेझी सघिजे थो हिन में ईअं न। ऐं हू जेको मिठड़ा हुआ न मिठड़ा तरियल आहे पर जवानी में तरियल आहे। उहो हेॾो ई आहे हेॾो हिकिड़ो दफ़ो हाणे जेको आहे ॾिसां थो डपु थो थिए इहो तरियो कीअं तव्हां हीअ तरे वेंदा हीअ तरी वेंदा आहियो? बाबा हीअ तव्हां सम्झो घणा फुट थींदो? 50-60 फुट थींदो? हा पोइ इहो तरी तूं बि तरी थो वञे? तूं हीउ नंढड़ो आहे सेखारियो पिया हिनखे पंहिंजो पाण खे बचाइजो पुटु। तव्हांजा पोटा अचणा आहिनि तव्हांजा ॾोहिटा अचणा आहिनि
धीअ ईंदियूं पुट ईंदियूं उन्हनि जो बंदोबस्तु कर भले फ़िलहाल माल चारियो ऐं नथो चवां हींअर माल छॾे माइटनि खे चइबो आहे साईं गाॾी वठी ॾे असीं था घुमूं पर हींअर इहो माल चारियो पर सोचो ज़रूरु त सुभाणे बाबा ही घर थींदो बचिड़ा थींदा उहो कीअं हुननि जो गुज़ारो थींदो। महिरबानी ख़ुशि हुजो यार आउं हिते हुजां न तव्हांखे शाम जो पढ़ायां तव्हांखे उते आउं शरण जो स्कूल खोलियो जल किताब वठी वेंदो हुउसि खिट मिठा नंढड़ा नंढड़ा ॿार नंढड़ा धड़ाड़ शाम जो ईंदा हुआ पेर उघाड़ा पोइ जेको आहे जुतियूं उन्हनि जूं फाटल ऐं जेको आहे हिकिड़ी जुती हिकिड़ी ॿी पोइ पढ़ी पिया एतिरो पढ़िया जो घटि में घटि हाणे वेंदा आहियूं चोरी चकारी हाणे घटि में घटि कोन था कनि पोरियो कनि था ख़ुदा ख़ुशि रखे बाबा भले पंहिंजो हीउ हकेलाल जो पोरियो आहे कमु ख़राबु न आहे तव्हांजो कमु सुठो पर तकलीफ़ आहे मुस्तक़बिल जो कोन्हे को वॾा थींदा सुभाणे चइबो आहे ही वॾो थियो आहे हिन खे कढो ही घणा पैसा थो घुरे हाणे नंढड़नि ॿारनि खे रखो पोइ वरी ईअं बि कंदा आहिनि छोड़ी हीअं वॾो हा वॾो माण्हू हीअं ॾिसो को बि माल कोन थो चारे ॿार चारीनि था त भई ॿार जेको आहे सो अभरे सभरे में जेको आहे सो ॿार ख़ुशि थी वॾो माण्हू चवंदो मूंखे 50,000 खपनि ॿार चवंदो 5,000 ॾे घटि में टको बि कोन्हे को वक़्तु गुज़रंदो महिरबानी ख़ुशि हुजो बाबा ख़ुशि हुजो छा हा बसि मुस्तक़बिल जो ज़रूरु सोचो तव्हीं न पढ़िया परवाह न आहे बचिड़ा ज़रूरु पढ़ाइजो महिरबानी ख़ुशि हुजो बाबा।